दुश्मन के मारण ये समझण जंग जी फतेह। ये मामूली जंग ना है अचर जो मुझे मरण सा फतेह थी। अञा तो तव्हां जा लाश किरंदा। भौंक बंद कर रे। तुझे भाउ के या जुरत क्या थी जो मुझी इज्जत में हथ विधा थे। अने जेके तहां जा लाश किरंदा उन्हन के केर दफनाइण वारो बि न हूंदो। बहादुर तो हमेशा बहादुरी वारो कम कंदा आहिनि। हुन तव्हां जी भेण भॼाए बहादुरी वारो कम कयो आहे। भौंक बंद कर रे। सोट अञा हिन कमीने जी पक पक ॿुधी पियो थो। हाणे गोलियूं भभड़ नथो पाड़ीसि। मरण लाइ तैयार थी रे। बाहर चैलेंज जा सदरा उदाहरण पर वो सदरो अॼु असांजो टुटी वियो। टुटी वियो। अरे गैरत कान थी अचेव जो कुंथर जे मथां रो था तव्हां न रो। अॼु दुश्मन जे घरनि खे बाहियूं ॾियणियूं आहिनि। बाहियूं ॿियो छा कयूं बाबा। कुंथर भाउ जो मरी वियो आहे। कुंथरनि जा पलांद कबा आहिनि। पलांद रोइबो न आहे। पोइ बीटा जो आहियो बाबा। भाउ जे दफ़न थियण खां पहिरियां दुश्मननि खे दफ़न करे अचूं। दुश्मननि खे। हा दा हलो मता दुश्मन समझन त कमजोर थी वेही रहिया। त पोइ अचो देर छा जी। इहो चाचा दुश्मन चाहे इहो तो त का गलती कम त वार कया। हा दा महबूब वारा सही था चवनि। पीरवता जी लाश खे दफ़न कयूं पोइ कंदासीं पलांद। पलांद मारवी जो अची पंहिंजा हिण हाल कया अथई। बहरहाल तुंहिंजी मर्ज़ी। मारवी तुंहिंजे लाइ हिकु बुरी ख़बर आहे। तुंहिंजे भैरनि मंठा जे भाउ आशिक़ जो खून करे छॾियो। छा अदा वारनि एॾो वॾो ज़ुल्म करे छॾियो। हा मारवी उन्हनि त ज़ुल्म करे छॾियो पर जेको ज़ुल्म मूंसां पियो थिए छा तूं उनखे नथी ॼाणी। मारवी मारवी मुंहिंजी ही दिलि तोखे पाइण जे लाइ दाऊं पई करे। छो मारवी छो एॾी बेराम थी आई। इन में तव्हांजो को बि ॾोह न आहे। असां पाण कई। हिकु बाह मां निकितासीं ऐं ॿी बाह में अची पियासीं। ईअं न चओ। तूं त मुंहिंजे दिलि जी दास्तान आहीं। साईं असांखे आज़ादु कर। साईं मथां खे बाहूं थी ॿधां। असांखे आज़ादु कर। तोखे आज़ादु कयां चरी तुंहिंजे दीदार में त असांखे सुकून मिलंदो आहे। जेकॾहिं तोखे आज़ादु कंदुसि त पोइ मुंहिंजो छा थींदो। मां कंहिंजो दीदार कंदुसि। तूं ई ताईं मारवी तूं ई ताईं जंहिंजो दीदार करण ईंदो आहियां। चङो ख़ुदा हाफ़िज़।
इहो थी अचर जो मासात कमरू जंहिं शैतानगिरी कराए असांजो भाउ मारायो हो। त पोइ अॼु कमरू कोन बचंदो। अॼु हुनजो मौत आहे मौत। बाबा बाबा मोकल दे त चेल में बंदूक हणी चेल चिबी करे अचांसि। त पोइ साइकिल पकड़ियो। वठो साकू, वठो साकू। मारी वी। सुभान अल्लाह। फकीरा तू हैरान थी वेन सोट पर हैरान न थी। अरे मूंखे तो ते शर्म थो अचे। चाचा जे मरण खां पोइ तूं ईअं वनवाह में वेही रहंदे मूं कॾहिं सोचियो बि न हो। फकीरा उहे मुड़स ई ॿिया जेके घरनि में लिकी वेही रहनि या त बुज़दिल हूंदा या त डिॼंदा हूंदा, पर आचर खुद दुश्मन लाइ मौत आ मौत। त पोइ छो चाचा दुश्मन अञा ज़िंदा आहिनि ऐं अञा उहो ज़िंदा आहे जंहिं असांजी इज़त खई आहे। तो हुन ॻोठ खे बाहि न ॾेई छॾी। फकीरा तूं इन ॻाल्हि खे कोन सम्झंदे। सियाणनि चयो आहे त दुश्मननि जो मुख मारिजे तॾहिं उन्हनि जो घाटो भॼंदो आहे। मां बि जेसि ताईं उन्हनि जो मुख न मारींदुसि तेसि ताईं माठ करे कोन विहंदुसि। हाणे उन्हनि सां गोलियुनि जी रांदि मां बि खेॾंदुसि। सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त असांजी इज़त किथे आहे। त पोइ ॿुध। आस्ते आस्ते सभिनि खे मारे छॾींदुसि। मां वञी मारवी न लहंदुसि। बस मर्शा बस। उन ॾींहुं तुंहिंजे ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। उहो ॾींहुं उमर शाह टारे छॾींदो जेको ॾींहुं उमर शाह ॾे मौत बणिजी। अरे पाणी त ॾेसा होशियूं थो ॾे दिफ़ा का अहिड़ो असर ॾे जो इहे बस किथे मरी न पए छोड़ो। बस बाबल से बस न था से बियो साईं वली जी दुआ सां बियो वही साईं वली जी दुआ सां बियो। सुभान अल्लाह। जिंदगी में कदम फकीर अपने दुश्मन के माफ ना है कयो तो तोखे माफ कीअं कयां। सुभान अल्लाह। नथा पापा तव्हांखे मूं जाचे जाचे सॼो शहर जाचे जाचे थकिजी पियो। पोइ ख़बर पई त साईं वियो आहे ज़मीन ते। हलियो आयुसि पापा तव्हांजे पोयां। छा ॻाल्हि आहे कमदार? बाबा सही ताईं ख़बर न आहे। रेस वॾो थो अचे अॼु।
बाबो तो अचे कमदार जेकर बाबो आयो न तेने छोरे ऐं छोरी वारी ॻाल्हि मुंहिंजी गीची में अची पवंदी साईं नंढा तव्हां फिक्र ई न कयो छोरी ऐं छोरे वारी ॻाल्हि ईअं लिकाए वञिबी न जीअं अॻड़ी वेड़े छॾिबी आहे ईअं साईं खे अॼु खुणक ई न पवंदी साईं वॾे जी दुआ सां ऐं हा बाबा इहो जेको आचार वारनि जो माइट आहे न फ़क़ीरो तव्हांजे पोयां छिटे कुत्ते वांगुरु कढ थो लॻो अथो ऐं ॾिठो मां रोट ते हीअ अखियूं ॿरियो मां लठ छॾे तव्हांखे ॿुधारांसि भॻो अच्छा 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 ही उहो ई फ़क़ीरो आहे न जेको हिकु ॾींहुं आमंद खान वारी थी मूमल सां मोहबा जा पेच पता इते रखो न बाबा ओ इहो चरियो चरियो आशिक आशिक इहो छा कंदो कमदार आचार ई मूंखे कुझु कोन करे सघे हलो बाबा साईं वॾे जी दुआ सां सभु मसला हल थी वेंदा खट खटाए शाह हल बा करे शैतान खे यादि त शैतान सां ओ फ़क़ीरो अड़े तुंहिंजी जुरत कीअं थी मुंहिंजो रस्तो रोकण जी ऐं मुंहिंजे मुरीदनि तोखे मुंहिंजी जागीर में घिरण जी इजाज़त कीअं ॾिनी सुभान अल्लाह फ़क़ीर खे कंहिंखां बि इजाज़त वठण जी ज़रूरत न आहे उमर शाह फ़क़ीरो सिर्फ़ पंहिंजे ख़ुदा खां ॾिजंदो आहे तो जहिड़े दुश्मन खां न सम्झे अड़े हाणे मूंखां ॾिज छो त फाई ॾियण वारे जलाद खां पोइ ॾिसी छॾ जलाद मां आहियां मां सुभान अल्लाह पर अॼु फ़क़ीरो जलाद थींदो ऐं फाई ते चढ़ण वारो कैदी तूं थींदे उमर शाह तूं उहो फ़ैसिलो त मैदान कंदो पोइ तुंहिंजी इहा ख़्वाहिश फ़क़ीरो ज़रूरु पूरी कंदो अॼु लाइ छा वॾा खून थींदा साईं वॾे जी दुआ पर पीउ फ़क़ीर तोखे न छॾींदुसि वञासीं मां पीउ बंदोबस्तु कयासीं साईं वॾी दुआ पंहिंजे ज़ुल्म जी हद खे हद पार करे कोशिश न कर मूसा वठी वञ हिन कमीने खे अहिड़ी त सज़ा ॾीस जो ॿीहर मुंहिंजे साम्हूं अचण जी कोशिश न करे कसम आहे अबे जो साईं मां तुंहिंजो पुराणो मुरीद आहियां तूं रुगो तमाशो ॾिस मां हाणे कुते जो कीअं थो खलल आहियां सुभान अल्लाह सूबेदार या ॻाल्हि तोखे गिची में पवंदी बस वठी वञी ना कर इंस्पेक्टर मूसा खान मुंहिंजो नालो आहे अरबाब वठीस उमर शाह इहो न साथ में वापस कोन मोटंदुसि मां वापस
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थी ईंदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थी वेंदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल बि डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलब हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 छोटे हिकिड़ी भली ख़बर खणी आयो आहियां छा थियो ॻाल्हि कर ख़बर पई आहे त हाशिम शाह सऊदी खां अॼु अचे पियो ओ इते रखीस पुट जी सज़ा पी लोड़ींदो हाशिम शाह सऊदी मां हज करे आयो हाणे उनखे कच्चे जो हज मां कराईंदुसि मां जेसि ताईं उमर कारो ऐं कारी असांजे हवाले न कंदो तेसि ताईं हाशिम शाह खे असांजे कैद में रहणो पवंदो जो सूबेदार है थक दी बेचा ये जिस्म फौलाद जो समझे सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह के याद कर तो मौला तो की ताकत दे जो तू फकीर ते जुल्म करे सगी चलो चलो सुभान अल्लाह समावे जो मां तो के जिस्म ते एतिरा त न पड़ी तुस कि तू सारी जिंदगी याद करे सुभान अल्लाह सूबेदार है दम बतो के मार दी तो सजी जिंदगी तू मुखे याद करे मुखे कसम आ बेटो मां तो जाई हथ ही सुकाए खड़ी तुस सुन तो ने में ते फकीर के मारे सब जे करने मारे तो नेता तो मैं ये समझ तुझी जिंदगी जाती है पूरा समझी जमादार जज जी सर इतनी तेरी के सजा दे जी सर इतनी तेरी के सजा दे जी सर तो बार मारा तेरी भूल करे कसम आ बेटो न चढ़ जा जी सर
घोड़ा रे जुल्म थियो साईं वॾा जुल्म थियो कहर थियो सो कहर छा थियो कमदार साईं या चरारा भाई साईं वॾे खे अगवा कर ये हरगिज़ न थींदो आचर इहो सुठो नाहे कयो मां आचर के ज़िंदा को छॾींदुसि कमदार वञी ॻोठा माण्हू तयार कर उन्हनि कमीणनि खे मां पाण ॾिसंदुसि वञी साईं मां हे छो थो वञा बाक़ी आचर खे मां पाण ॾिसंदुसि सादाचर मां त उमर शाहनि जे ॻोठ जा माण्हू असांजे ॻोठ ॾे हथियार खणी पिया अचनि वाह कुदरत तुंहिंजो करिश्मो मां दुश्मन खे मारण लाइ अॻु में ई तयार वेठो आहियां सियाणनि सच चयो आहे त गोह खे खणे खुटी ॻोल्हे शिकारियुनि जा घर सोट दुश्मन त पाण असांजे गोलियुनि जो निशानो थियण आयो आहे मां उमर शाह जे जिस्म में एसीअ जो कारतूस हणण थो चाहियां त जीअं हुनजो पूरो जिस्म छुरनि सां चिचिड़ियल हुजे जीअं हुनजे लाश खे नपो ऐं नपो जा पुट ॾिसी सम्झी वञनि त अचर असां सां अहिड़ो ई असरु कंदो छो त मां पंहिंजे दुश्मननि खे पंहिंजे पेरनि में झुकियल ॾिसण थो चाहियां हा दुश्मन बि मरण लाइ बेताब हूंदो त पोइ अचो देर छा जी आहे My God! हाशिम शाह भाग नहीं भला जो तुझो पुत्र मुझी गोलियां का बचियो कमीनो अच्छा मां मञा थो त मुंहिंजे पुट ग़लती कई आहे गलती ना गलतान जो गलतान अचर अॼु ताईं मां जो लाभ अहिड़ो को पैदा ई न थियो आहे जेको हाशिम शाह सां इहे अखियुनि में छुइजी ॻाल्हाए पर अफ़सोस पंहिंजे पुट जी ग़लती जे करे अॼु कंध झुकाए थो ॻाल्हाइणो पवे हाशिम शाह जेका बाहि तुंहिंजे पुट मुंहिंजे सीने में बारी आहे अॼु या सुभाणे वञे जेल में तुंहिंजो पूरो खानदान सही खाक थी वेंदो अच्छा तूं वरी बथल शींहं ते बंदूक आज़माए ॾिस पर मौत जूं धमकियूं हाशिम शाह जो कंध झुकाए नथियूं सघनि हाशिम शाह अचर रुक के रिझाए मैं बाहि छॾींदो मैं मां ज़िद्दी न आहियां अचर ज़िद्दी न आहियां पर मौत खे साम्हूं ॾिसी हार मञणु असांजी आदत न आहे तो मुझी हार न मनी त मां पंहिंजो नालो मटाए छॾींदुसि इहो मुंहिंजो तोसां सुख न ऐं अचर हमेशह सुखनि पढ़णु चङी तरह ॼाणींदो आहे इहो यादि रखिजांइ
फ़क़ीरा तूं केॾी महिल आहीं? जंहिंमहिल तूं अलाह जी बात बि करी ऐं मां पंहिंजी न गुनाहगार अखियुनि सां या को तोखे ॾिसां पर इहो ॿुधा सची ॿुधाइणो पवंदो फ़ाइदो तो दुआ में अलाह खां छा घुरियो? दुआउनि में मूं तुंहिंजे लाइ ख़ुशियूं घुरियूं, पंहिंजे रब खे पढ़ायूं त पंहिंजे महबूब जे मुंहं में मुंहिंजे महबूब खे ख़ुशि रख। मुमल तूं पंहिंजे अलाह खां मुंहिंजे लाइ कुझु बि न घुरंदी कर, तूं पंहिंजे ख़ुदा खां पंहिंजे लाइ सिहत घुर, जिन जल्दी ठीक थी वञे पाण ॿई शादी कयूं। अलाह करे ईअं ई थिए फ़क़ीरा। मूं उदे खे सम्झाइण जी घणी कोशिशि कई आहे पर हू सम्झे ई नथो। हू न करे नथो मञे त मां हिकु चोर आहियां, गुंडो आहियां, पर मुमल मां तुंहिंजे करे गुनाह जी दुनिया छॾे ॾींदुसि ऐं पाण ॿई इज़त जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। अरे कमीना तूं, अरे मूं तोखे केतिरा दफ़ा चलियो आहे त मुंहिंजे घर न ईंदो कर, अरे पोइ बि नथो मुड़ी। मां चवां थो निकुर मां चवां थो। यार रज़ा, खुदा जे वास्ते तू मूंखे सम्झण जी कोशिश कर। मां मुले करे ये सब कुछ छड़े ॾींदुसि। हिकु चक्कर तू मूं ते यकीन करे ॾिस यार। मां ही गुनाह जी दुनिया छॾे मुंबई सां इज़त जी ज़िंदगी गुज़ारींदुसि। मां तोसां वाइदो थो कयां, तू मूं ते एतबार करे ॾिस। अरे तो ते एतबार कयां? हाँ तो ते एतबार कयां? मां दुनिया जा ताना सही तंग थी पियो आहियां। मां मुमल खे ख़ुशी ॾियण थो चाहियां, उन जी ज़िंदगी बर्बाद नथो करणु चाहियां। अरे तो वटि आहे छा गुंडा बदमाश? अॼु मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। कमीना मरण लाइ तैयार थी। ज़िंदगी जो साथ छॾियो थी वञा पर हा हिकिड़ो वाइदो पूरो कयो थी वञा। हे ॾिस तुंहिंजी नाव जी मेहंदी हथी कम पर अफ़सोस तूं सलाहूं न ॾेई सघियसि। दम बल ये रचो इरिस मां तोसां पाण लहां थो लहां। इरिस बोल अज खां पोइ बाप कई तरह न कंदुसि छो जो दुनिया वारनि मुंहिंजी मोहबत कसी आहे ऐं मां कंहिंखे सुकून जो साह करणु न ॾींदुसि, कंहिंखे सुकून जो साह करणु न ॾींदुसि। न फ़क़ीरा न ईअं न चओ। तूं मूंसां वाइदो कर त तूं अलाह जी इबादत कंदे ऐं प्यार करण वारनि खे कॾहिं जुदा न कंदे। हाँ मुमल मां तोसां वाइदो थो कयां। मुमल मां तोसां वाइदो थो कयां त मां अलाह जी इबादत कंदुसि ऐं कॾहिं प्यार करण खे जुदा न कंदुसि, कॾहिं प्यार करण खे जुदा न कंदुसि। मुमल 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 अस्सलामुअलैकुम साईं। वालेकुम अस्सलाम।
हाँ दादा बाबा साईं अफ़सोस सां चवणो थो पए त असां रेसनि जूं पगूं पट ते पयूं आहिनि ऐं अव्हां जे पुट जेका ग़लती कई आहे उन जी सज़ा अव्हां जहिड़े फ़रिश्ते खे पई मिले। साईं जेको थियो आहे सुठो न थियो आहे साईं। दोदा इन लाइ त मूं तव्हांखे घुरायो आहे त तूं असांजी मदद कर। ॾोही न कयो साईं, असां तव्हांजे पेरनि जी खाक आहियूं। आचर अव्हां खे अगवा करे ग़लति कयो आहे। दोदा ग़लति आचर न कयो आहे, पर ग़लति त उमर शाह कयो आहे। ॾोह असांजो आहे दोदा। पोइ असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे साईं? तूं वञी मुंहिंजे पुट खे चओ त परायूं इज़तूं क़ैद करणु असां शाहनि जो शान नाहे ऐं पराई इज़त वापसि करे। साईं मां वञा थो तव्हांजे पुट ॾांहुं, ॾिसूं त छा थो थिए। अलाह भली कर। बस चाचा दोदा कान बस आचर वारा जो से ॼाणिया थो, पर मां उन्हनि खे बांह ते आसानी सां मोटाए कोन ॾींदुसि। ज़िद न कर उमर शाह, ऐं इहो न विसार त तुंहिंजो पीउ हुननि वटि क़ैद आहे। हू कुझु बि करे सघनि था। हू कुझु बि नथा करे सघनि। मां पंहिंजे पीउ खे पाण आज़ादु कराईंदुसि। जेकर आचर वारनि जो इहो ज़िद आहे त मां उन्हनि खां वधीक सिधीरो आहियां। इहा तुंहिंजी ज़िद क़यामत खे बर्पा करे छॾींदी। ॾाहो थी परायूं इज़तूं विहारणु तव्हां शाहनि जी शान में नाहे। ज़िद हू ज़िदी न आहिनि, पर आहिनि इज़तुनि खे ॻाइण वारो चक न हणो साईं। मां बि त ॾिसां उन्हनि में केतिरो दम आहे। मां जेकर आचर खां अचे ॻोठ खे बाहि न ॾेई छॾी, मुंहिंजो नालो बि उमर शाह न आहे। उमर शाह बाहि लॻाइण हू बि ॼाणनि था। असां त सिर्फ़ु साईं हाशिम शाह जी इज़त रखण आया हुआसीं। अगरि जे नथो मञी त तुंहिंजी साईं मर्ज़ी बाबा साईं। चङो, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। कमदार जी साईं। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन। हां वो सुठो को निकतो है। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ जे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ। तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी ॿुधायां अजा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां। वठ न लालू खां पैसा त वठी था।
दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 031385626882 सिंधीअ में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी अची वियो दोदा। देखो दोदा छा थियो? सही तव्हांजो पुटु ज़िद तां लहे ई नथो। ॾाढो सम्झायोमांसि। ज़िद तां लहे नथो? उमर आख़िर उमर खे छा थी वियो आहे? छा थियो आहे उमर खे? जो कंहिंजी ॻाल्हि सम्झे ई नथो। साईं हाणे मसइले खे हल कीअं कयूं? इहो ई त मां सोचां थो। हाणे मां कीअं मसइले खे हल कयां? साईं तव्हांजे पुट जी ख़बर ई कान थी पए त ईअं करे छो थो। उमर जेको बि करे थो ग़लति थो करे। मूंखे त हुन मुंझाए वेठो आहे त आख़िर इन मसइले खे आउं कीअं मुंहुं ॾियां, कीअं मसइले खे हल कयां। मां ख़ुदि परेशान थी वियो आहियां दोदा। मां परेशान थी वियो आहियां। आख़िर इन मसइले खे कीअं हल कजे, छा कजे, छा करणु घुर्जे? साईं तव्हां दिलि जाए कयो, असां सभु कुझु ठीकु करे छॾींदासीं। साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो तव्हांजो वञी मसइलो हल कयो। हा दोदा तूं हाणे भली हल। हिक पीउ जे नाते मां तोखे सम्झी नथो सघां आख़िर तोखे छा थी वियो आहे। तोखे दादलो करे पालियो हो त तूं हिकु ॾींहुं मूंखे क़ैद में ॾिसी बि तरस न खाईंदे ऐं मूं ते एहसास न कंदे। छा थी वियो आहे तोखे उमर? तूं एतिरो ख़ुदगर्ज़ ऐं लाचार त कोन हुई जो तूं पंहिंजे वालिद ते एहसास न करी ऐं तूं राज वारनि जूं इज़तूं क़ैद रखी पंहिंजे पीउ खे तड़पाई थो, असांजे वकार ऐं शान ऐं मान खे लॼाई थो। उमर मूंखे कतई तो मां अहिड़ी उमेद कान हुई। तो त मुंहिंजो कंधु दुनिया जे अॻियां झुकाए छॾियो आहे। कहिड़ो मुंहुं खणी ज़माने जे अॻियां घुमंदुसि त मुंहिंजो पुटु जेको उमर शाह आहे, हाशिम शाह जो पुटु आहे, वो एतिरो लाग़र्ज़ अयार लुफर आहे, लुच आहे जो राज वारनि जूं इज़तूं खणी उनखे क़ैद करे थो छॾे। मुंहिंजे लाइ त शर्म जी ॻाल्हि आहे, शर्म जी ॻाल्हि आहे उमर। अहिड़े नाफ़रमान औलाद खां त मां रेवलादी सुठो हुयुसि, रेवलादी। जे मूंखे इहा पहिरियां ख़बर हुजे हा मां तोखे घुटो ॾेई मारे छॾियां हा उमर, घुटो ॾेई मारे छॾियां हा। भली मूंखे दुनिया रेवलादी चए हा पर मूंखे तो जहिड़ो नाफ़रमान ऐं बेन जो पुटु न खपे, न खपे। जो दुनिया जे अॻियां हाशिम शाह खे कंधु झुकाइणो पइजी वञे। मां औलाद खे छा चवां उमर? पुट आई मां तोखे पारातो बि नथो ॾेई सघां पर तूं मूंखे ॾाढो तड़पायो आहे। तूं मूंखे ॾाढो तड़पायो आहे उमर। मां दुनिया जे कंधु खणण जे लाइक़ु न रहियो आहियां, लाइक़ु न रहियो आहियां। असुल चोरी अचे ई कान पियो, गिले खणी आयोसि साईं वॾे जी दुआ सां। अड़े कमदार वॾो को बेदर्द आहे। अहिड़ियुनि शयुनि खे उछारबो थो रही आहे। अहिड़ियुनि खे त
दिल में विहार मां बंदूक जी गोली खां तो बची सघां थो, तलवार जी धार खां तो बची सघां थो, पर तुंहिंजनि इन्हनि निगाहनि खां कॾहिं बि बची नथो सघां। अलाए त कहिड़ो जादू आहे तुंहिंजनि इन्हनि नेड़नि में, पर हा तोखे हासिल मां ज़रूरु कंदुसि। मारवी कॾहिं बि अमानत में ख़यानत नाहे कई, छो जो मूं मंठार खे चाहियो आहे। उमर शाह तुंहिंजी चाहत खे भनी अफ़सोस उमर शाह, चाहत को ठहियल मिटीअ जो थांव न आहे जंहिंखे तूं पुर्ज़ा करे छॾींदे। तूं छा ॼाणी चाहत मां? असां त हमेशह चकुर बणिजी तव्हां सां चाह कयो आहे, पर अफ़सोस तव्हां ग़रीब असांजी मोहबत खे मज़ाक सम्झंदा आहियो। मज़ाक असीं न, पर मोहबत खे मज़ाक तव्हां बणायो आहे। उमर शाह, मां तोखे कंहिं बि जनम में हासिल न थींदसि। मूं सिर्फ़ मंठार खे चाहियो आहे। मारे छॾींदुसि मंठार खे, ख़तमु करे छॾींदुसि उन माण्हूअ खे जेको मुंहिंजी मोहबत ॾे अखि खणी ॾिसंदो। कमदार जी साईं। वठी वञनि खे क़ैद करीसि ऐं एॾी त सज़ा ॾीसि जो हीअ जो रूह मुंहिंजे लाइ तरसे। साईं बाबा तूं फिक्र ई न कर, अहिड़ी तो चिठ कयां हिन छोरीअ सां जो वञी थिया ख़ैर असां साईं वॾे जी दुआ सां। हल छोरी। कसम आपे जो हाणे मां कहिड़ो जवाब ॾींदुसि उमर शाह खे? त फ़क़ीर जेल टोड़े भॼी वियो। अस्सलामुअलैकुम मुसा। वालेकुम सलाम। तव्हां अचानक अची वियो साईं? कसम आपे जो? ए मुसा छा ॻाल्हि आहे मुसा? अॼु तुंहिंजो कंध झुकियल नज़र पियो अचे। साईं मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए, कसम आपे जो तो फ़क़ीरो जेल टोड़े भॼी वियो। इन में अफ़सोस जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकर जेल मां भॼी वियो आहे पर मुंहिंजे निशाने मां बची कोन सघंदो। साईं फ़क़ीरो वेंदो काॾे? असांजे तर में ई हूंदो, ॿियो वरी काॾे वेंदो। पर मूसा तोखे हिकु ॿियो कमु करणो आहे। कसम अबे जो साईं, तव्हां हुकुम कयो, कंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं कुटाया अथव। आहे हिकु नादान जंहिं असांजी चाहत सां गुस्ताखी कई आहे। कसम अबे जो साईं, तव्हां नालो खणो। कसम अबे जो त तव्हांजी चाहत ॾे हिकु कदम बि खणी न सघंदो। उहो छोरो आहे किथे? उहो छोरो मुंहिंजी कैद में आहे। तूं सुभाणे पुलिस मोकिलजांइ, हुन छोरे खे तो वटि खणी अचनि ऐं तूं हुन छोरे जी अहिड़ी त तराई कजांइ जो उमर शाह जी चाहत सां गुस्ताखी न करे। चङो। असां बि नथा चाहियूं त असांजो भाउ दुश्मन जे वर चढ़े। बाबा मञो था त असांजे भाउ खां ग़लती थी आहे, पर भाउ खे इएं कोन छॾे ॾींदासीं। हा जाम, असां पंहिंजे भाउ खे पाण आज़ाद कराईंदासीं। पाण तव्हांजो जे अगरि भाउ आहे त असांजो बि दोस्त आहे। तव्हां जे अगरि ॻोठ खां ॿाहिरि निकितव त दुश्मन चारों तरफ़ फिरियल अथव। दुश्मननि जे लाशनि ते पेर रखी पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदासीं। महबूबा दुश्मन एतिरा कंधा न आहिनि
जो असांजे रस्ते जी रुकावट बणजनि। अदा जाम तव्हां बेफ़िक्र थी रहो, असां सभई दोस्त गॾिजी मंठारे जो पाण आज़ाद। बकरी मार कर बकरियों। दुल्हा नबी ये दा वो इहो ॾिस केरु आहे? राई तो कमदार आहे। कमदार आहे त पोइ वञो वठोसि पकड़ियोसि। हरामी तू पाण आई या इने उम्र जा टुकर खाई खाई हरामी थी आई। न मां तव्हांजो ॾोही न। असांजा वॾा ॾोहारी त तव्हां आहियो। असांजूं इज़तूं हथ करे पोइ वरी चओ था त असां ॾोही न आहियूं। सुट कमदार त वॾा वॾा वाइदा कया हा त कारी कारो तव्हांजे हवाले कंदुसि, पर अफ़सोस अदा कमदार पंहिंजे वाइदे खे पाणी कोन ॾिनो। पर अॼु मां पंहिंजे वाइदे खे पाणी ज़रूर ॾींदुसि। तोखे मारे लानत तव्हां जहिड़नि कमदारनि ते। लानत विच विच पर बार जो तव्हां वॾेरनि जी दलाली था कयो। अॼु मां न तोखे चहिरो छॾींदुसि न वरी कंहिं तूं वॾेरे जी दलाली कंदे। मरण लाइ तैयार थी वञ रे। साईं वॾे जी दुआ सां न छॾी। चङो यारो, हाणे दुआ कजो त मां पंहिंजे मारीअ खे आज़ादु कराए अचां। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां तोसां गॾु आहियां। मारीअ खे ज़रूरु आज़ादु कराईंदासीं ऐं असां सभिनी जी दुआऊं तोसां गॾु आहियूं। हा यार असां बि तोसां गॾु आहियूं यार। मंठार महबूब आहे, असां बि तोसां गॾु आहियूं। जे चई त असां बि तोसां गॾु हलूं। न हीअ जंग मुंहिंजी आहे ऐं मूंखे ई फतह करणु ॾियो। मंठार, मूं तोखां बग़ैर
ॾाढा ज़ुल्म सटा आहिनि। मारी अच ते ॻोठ मां ॼाओ त जीअं असां कंहिंजी बि नज़र न पए। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 रोज तुझी इबादत करने को आया, पर तू बेजान बुट्टा वागुन मेरी तस्वीर में समाजी वही आई। छो पार वजी जन्नत वसाई मुखे जालिम दुनिया में चढ़ी वही है, के जे आसरे चढ़े वही है। यो ब्र सोची तो मुझो कह रहा है मोबाइल जेकर तुझी मूंसां मोहब्बत सची आहे तोखे मूंसां मिलणो पवंदो, तोखे अचणो पवंदो मुंहिंजे घरे। जेकर तूं न आई मां सम्झंदुसि त तूं बेवफा आई, ज़ंगदिल आई, तूं बेवफा आई तूं। बुबल तू अची वही है बुबल, बुबल मुझे पूरा यकीन हो तो तू जरूर थी, तू जरूर थी बुबल, तू जरूर थी बुबल। बातों का सवाल बड़ी दिस बुबल, मुझे यकीन न कर बुबल, मुझे यकीन न कर, तू समझी छोड़ दी। मुझसे इतनी मोहब्बत न कर, मुझे जन्नत में तकलीफ थी, मैं तुझी तकलीफ में नथी दसी सगा। तो सा मोहब्बत न कया, बाकी कैसा कया मोहब्बत तू रोकेंगी तो मुझसे मोहब्बत न कर। मारे जालिम दुनिया में कंहिंजे आसरे थिया या मूंखे पाण ॾे घुरा। अरे तू मो तो सोचो इंस्पेक्टर मूसे तोखे मारे छॾियो, तू अञा
जिंदा ही मां ओसी ताईं नथो मरी सघां जेसि ताईं मुंहिंजी मारवी ज़िंदा आहे। अरे बकवास बंद कर। अरे फकीरा मां चवे तो हटी वन मुझे जोश जे गया मता मां होश गवाए विया ऐं तुंहिंजी कब्र इते न खोटिया। सुभान अल्लाह। बस बस उमर शाह बस। अज मां तुंहिंजी कब्र किथे खोटींदुसि। कमीना अज तो के मरणो पवंदो छो जो तू असांजो दुश्मन आहीं। इनखे न मार खुदा जे वास्ते असांखे जीअण ॾियो। हिनखे न मारिया हाँ हिनखे न मारिया त भाई मारियो असांखे मारे छॾियो नथा जीअण चाहियूं असां पर सोट तोखे तुंहिंजी मोमल ईअं त न चयो त इश्क करण वारनि खे मारे छॾ। जेतिरी मोहबत तूं मोमल सां कंदो हुए ओतिरी मोहबत मोमल तोसां कंदी हुई। ऐं मां
मां भी मंठा सां ओतिरी मोहबत कंदी आहियां। छा मूं मल सां कयल वाइदा तो विसारे छॾिया? जेकॾहिं विसारे छॾिया अथई त पोइ भली मार। न फ़कीर न, ईअं न चओ। तूं मूंसां वाइदो कर त तूं अल्लाह जी इबादत कंदे ऐं प्यार करण वारनि खे कॾहिं जुदा न कंदे। हाँ मुमल, मां तो वाइदो तो कया। मुमल, मां तो वाइदो तो कया त मां अल्लाह जी इबादत कंदुसि ऐं कॾहिं प्यार करण वारनि खे जुदा न कंदुसि। हले वञो हितां। अॼु खां पोइ तव्हां भई आज़ाद हो। उते हले वञो जिते मोहबत जा कातिल न हुजनि ऐं प्यार करण जा नारा लॻनि। हले वञो हितां। न भरियो कलमो अतां खे हिते जो हिते पूरो कंदुसि। न सुठनि न, हिननि खे माफ़ कयो। हिननि कहिड़ो गुनाह कयो आहे? हिननि प्यार त कयो आहे। हूं बि सिंदती जा मोहबत ख़तम थी चुकी आहे। खुदा जे वास्ते हिननि खे जीअण ॾियो। मां तव्हांखे ॿहूं थो ॿुधां। हटी परे थी सोच। हिन दौर में सभ खां वॾो गुनाह मोहबत आहे। मां हिननि खे चहिरो कोन छॾींदुसि। छॾीस सोट छॾीस। अदा मूंखे भली मार। मां कारी आहियां न, मूंखे भली मार। हूअं बदा जे मां कारी थे त पुट मारींदो आहे। जे ज़ाल कारी थे त मुड़स मारींदो आहे। जे भेड़ कारी थे त भाउ मारींदो आहे। मारा था मूंखे भली मार। अदा मां सिर्फ गलती इहा ई कई आहे न त मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ सां गुज़ारण थी चाहियां। मां केॾी न चरी आहियां, पर मूं त इहो बि न सोचियो त सिंध जी ॼाई पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारण न थी सघे। भाउ चवे या पीउ चवे, उनजो थियण वारो मुड़ुस अंधो हुजे, मंडो हुजे, जुआरी हुजे, चोर हुजे, बस उन सां ई ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। हल यादा मार मूंखे छो त मां कारी आहियां। मार मूंखे अदा मार। बचे त न जाया तेरा आंख बंद कर नबू। कौन छड़ी रुसाए? हलिया बाबा हलिया मार मूंखे। उन्हनि हथनि सां मार जंहिं हथनि सां पाले वॾो कयो अथई। जेकॾहिं बाबा तुंहिंजा हथ गोली हलाइण में त ॾकनि त ॾे मुंहिंजे भाइरनि खे उहे मूंखे मारीनि। छो जो ही मूंसां नफ़रत जो कंदा आहिनि। असां ॿिन्ही खे मारे बाबा तव्हां ख़ुशियूं मल्हायो। छो जो तव्हां कारी ऐं कारे खे मारियो आहे। मारियो हिनखे। ही तव्हांजा कारोकारी आहिनि न। मारे हिनखे पायो पंहिंजूं दुश्मनियूं। बर्बाद कयो हिन ॻोठ खे। को कंहिंजा 20 थो मारे, को कंहिंजा 10 थो मारे। अरे ही कहिड़ी ज़िंदगी आहे जो तव्हां हिक ॿिए जे बचनि जा खून था लोड़ियो। बर्बाद करे छॾियो पंहिंजे बचनि खे। बर्बाद करे छॾियो हिन ॻोठ खे। तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू पढ़ी न सघियो आहे। तव्हांजा बच्चा जन खे हथ में कलम खाइण खपे, उहे बंदूकूं खणी था अचनि। खुदा जो को ॾमर आहे असांजे ॻोठ ते जो असांजे बच्चनि जा लाश तड़पंदा था रहनि। असांजूं ज़िंदगियूं तबाह थी वियूं। को पंहिंजी भेण खे कारो करे थो मारे, को पंहिंजी माउ खे कारो करे थो मारे, को पंहिंजी धीउ खे कारो करे थो मारे। आख़िर ये क़ौम, ही ॻोठ जा सिंधी माण्हू कॾहिं सुधरंदा? कॾहिं हिते अमन जो नओं सिज पैदा थींदो? खुदा जे वास्ते रहम कयो पाण ते, पंहिंजे बचनि ते रहम कयो। पंहिंजो पाण खे बर्बाद न कयो। रहम कयो, हिक ॿिए जा भाइर थी वञो ऐं प्यार करण वारनि खे जीअण ॾियो। मोहबत ज़िंदगी आहे। मोहबत अमन जो पैगाम आहे। जेसीं ताईं मोहबत न हूंदी तेसीं ताईं कॾहिं बि असांजी क़ौम, असांजो ॻोठ तरक़ी न करे सघंदो। ही सभु कुझु छा आहे? को कंहिं ते बंदूक खणी बीठो आहे, को कंहिं ते बंदूक खणी बीठो, कंहिंजो लाश वाह में पियो त कंहिंजो लोढ़े जे पासे में पियो। खुदा जे वास्ते ठही वञो। हिननि तव्हांजो को बि ॾोह न आहे कयो। हिननि मोहबत कई आहे। मोहबत ज़िंदगी आहे। मोहबत हर इंसान करे थो। मोहबत इंसान जो जीअपो आहे। मोहबत जी हक़ीक़त खां ना आशना न थियो, ॼट न थियो, जाहिल न थियो।
मोहब्बत पैदा कयो, पाण में भाइर थी वञो, पाण में सुलह कयो। याद रखो, जेकर तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हूंदो त तव्हांजो दुश्मन तव्हांखे वेढ़ाए डावाडोल करे छॾींदो। ऐं हिन ॻोठ में नओं सलो को पैदा न थींदो, नओं गुल कॾहिं न टिड़ंदो। कंडा ई कंडा हूंदा, शीशा ई शीशा हूंदा, गोलियूं ई गोलियूं हूंदियूं, पख बथाली रिणु ई रिणु हूंदो। बस हाशिम शाह बस, वधीक असांजे जीअ खे जीर न ॾे। असल में असांजो वॾे मां वॾो दुश्मन ही हथियार आहे, जेके करण खां पोइ असां मां इंसानियत ख़तम थी वञे। मुंहिंजी भेण, मां मञा थो त मूं तोखे ॾाढा ॾुख ॾिना आहिनि, पर अॼु मां तोसां वाइदो थो कयां त मां पंहिंजी जान जो रत तुंहिंजे मथां कुर्बान कंदुसि, पर अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजे अखियुनि में कूड़ो वाण कोन ॾींदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। केरु थो चवे त तूं कारी आई? तूं त असांजी भेण लाडली आहीं। साईं हाशिम शाह, तो असांजूं अखियूं खोले छॾियूं, न त वॾा खून ख़राबा थियनि, वॾा रत जा दरिया वहनि। अचो आचर, जेके बि दिलनि में गैर हुआ सभु कटी फिटा कयो। पी वञो सभई, हिननि खे सज़ा मां पाण ॾींदुसि। हिननि जी सज़ा इहा आहे, सॼी ज़िंदगी पाण में गॾु गुज़ारनि।